वफ़ाक़ जूं 18वीं तरमीम के ख़िलाफ़ साज़िशूं थियनि पियूं। कराची के वफ़ाक़ में शामिल थियण जे लाइ जेके साबा थियनि पिया उन जे ख़िलाफ़ ही असांजो एहतजाज आहे। असां इन खे पंहिंजो वफ़ाक़ जी साज़िश के कंडेम था कयूं ऐं ॿुधायूं था सिंध सदियुनि खां सिंध आहे, कराची सिंध जो हिसो रहियो आहे। इहा क़बिल मसीह खां वठी करे सिंध जो हिसो आहे। असांजा मुतालबा आहिनि त सिंध खे पंहिंजी कॉलोनी सम्झी बीठा आहिनि। सिंध खे हमेशह विराइण जी सूबे टोड़ जी ॻाल्हि आहे। हाणे बि तव्हां ॿुधो त सिंध खे असां पाण सूबे सां मिलाए पंहिंजी वफ़ाक़ सां मिलाए असां कमु करायूं। इहा हिकिड़ी साज़ाद आहे सिंध जे लाइ ऐं असां इहा सिंध कॾहिं न थियणु ॾींदासीं। असीं सिंध जा गैरतमंद सपूत कॾहिं बि असीं पंहिंजी जीजल माउ खे ॿ टोटा करणु न ॾींदासीं ऐं इंशाअल्लाह ताला तव्हां ॾिसंदो कराची सिंध आहे, सिंध कराची आहे। कराची सिंध खां कॾहिं बि धार न थी सघंदी इंशाअल्लाह ताला। जेसिताईं पीपल्स पार्टी ऐं सिंध जो सपूत ज़िंदा आहे, कराची सिंध खां अलॻि कॾहिं बि न थींदी। पीपल्स पार्टी सिंध जॾहिं बि ॾुखियो दौर आयो आहे, जॾहिं बि ॾुखियो वक़्तु आयो आहे, पीपल्स पार्टी सिंध लाइ पहिरीं सभ में इंशाअल्लाह पूरे सिंध में भरपूर तरीक़े सां एहतजाज जो आहे। पाकिस्तान पीपल्स पार्टी जो उहो लाइअमल हूंदो जेको सिंध जी अवाम जो लाइअमल हूंदो, जेको इन पीपल्स पार्टी जे वर्करनि जो लाइअमल हूंदो, असांजो उहो लाइअमल हूंदो जेको सिंध जे मफ़ाद में हूंदो। कैमरामैन दीदार बोदार सां गॾु नसरुल्ला गॾाणी, मीरपुर माथेलो। विज़िट कयो अवामी आवाज़ मीडिया ग्रुप जी वेबसाइट awamiawaz.pk।